खान, धोखे करण वारनि सां असां धोखेबाज़ आहियूं, दोस्तनि सां दोस्ती निभाइण वारा आहियूं, यारनि जा यार आहियूं ऐं सॼणनि जा हमदर्द आहियूं। दुश्मनी करण जो असांखे बि शौक़ु कोन्हे को। जेकॾहिं ॻाल्हियुनि करण जे लाइ तव्हां आया आहियो त असां तव्हांजे तॾे ते हली अची तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं। जे हिते करणु चाहियो था त ॻाल्हियूं हिते बि थी सघनि थियूं। मूंखे दुश्मनी करे वधीक रत वहाइण जो को शौक़ु कोन्हे को। नाहक रत त अकबर खान असां बि वहाइण नथा चाहियूं। जेकॾहिं हिन हथियारनि खां बिना सुलह जी ॻाल्हि थी सघे थी त असां बि उन में अशद राज़ी। पोइ हमराहनि खे ॿाहिरि कढो। ॻाल्हियूं असां पाण में वेही निबेरियूं था। अकबर खान को बि ॿाहिरि कोन वेंदो। जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त न सॼी संगत जे साम्हूं थियूं। ऐं जेकॾहिं मां पंहिंजे क़ौम ऐं क़बीले जे मक़सद खां हटी वियुसि त ही सॼी संगत मूंखे सज़ा ॾियण जो हक़ रखे सघे थी। पर जेकॾहिं ॻाल्हियूं करणियूं आहिनि से बि पंहिंजे राज भाग वारनि माण्हुनि जे साम्हूं थियूं। मूंखे त इहो सम्झ में कोन थो अचे त तव्हां सभिनी में चङो आहे केरु। तोखे कहिड़ा चङा खपनि अकबर खान? मुंहिंजे राज जो हिकु हिकु माण्हू चङो आहे। तार को ॻाल्हियूं शुरू कयो, असां ॻाल्हियूं ॿुधण लाइ तयारु आहियूं। अदा दिलावर, चाकर खान जी का ख़बर पई? न भाॼी, जीअं हू राति अकबर खान तरफ़ वियो आहे वापसि न आहे मोटियो। अदा मूं ख़बर ॿुधी हुई त ओताक ते पूरो हुजूम गॾु थियो हुयो। उहो छो ऐं छाजे करे? ॻोठ वारनि सोट चाकर खे अकेलो मुसीबत में छॾे ऐं तुंहिंजे भाउ सांवल खे चङो मुड़ुसु करे चङ मुड़ुसी जी पग ॿधाए छॾी आहे। मुंहिंजो भाउ चाकर खान जे हक़ जे मथां कॾहिं बि धाड़ो न हणंदो अदा। इहो धाड़ो लॻी चुको आहे भाॼी। पूरे ॻोठ खे सोट चाकर खान ख़िलाफ़ करे बीहारे छॾियोसि ऐं सांवल खे एतिरो बि शर्म न थियो त हिन ॾुखे टाइम में असांजो साथ ॾे आ। पर हू हिन मौक़े जो फ़ाइदो वठी ऐं पाण चङो मुड़ुसु थी वेही रहियो आहे। जे ईअं थियो आहे न अदा, त पोइ हाणे छा थींदो? हाणे त रत जी रांदि थींदी भाॼी। जीअं सोट चाकर खान वापसि ईंदो न त पहिरीं जंग सावल वारनि खां जोटींदो, उनखां पोइ ॿारहीं दुश्मन खे मुंहुं ॾिबो। असां पहिरीं घर जा दुश्मन ख़तमु कंदासीं ऐं उनखां पोइ ॿाहिरि जे दुश्मन जो वारो आहे। अकबर खान असां दिलि मां सभु ॻाल्हियूं कढियूं था ऐं तव्हां बि सभु कुझु दरगुज़र कयो ऐं हिते वेही था ॻाल्हियूं करे पाण में छा कयूं। तव्हां बसि रुगो छोकिरी ऐं चाकर खान खे असांजे हवाले कई। चाकर खान काॾे वियो आहे जो तव्हां हुनजा पेरा खणी हिते पहुता आहियो? काॾे वियो मतिलबु? अकबर खान चाकर खान जा पेरा सिधो तो वटि आया न, तो वटि ई आहे। हाणे जेकॾहिं तो वटि न आहे त काॾे हो? मारियो वियो या ॿिए तरफ़ गुम थी वियो? इहा ख़बर सॼी त तोखे हूंदी। चाकर खान जी मूंखे का बि ख़बर कान्हे का। जॾहिं हुनजो इल्ज़ाम मूं ते साबित थियो त उनजो ॾोह ॾंड मां तव्हांखे भरे ॾींदुसि। हा, पर छोकिरी मूं वटि आहे। पर पहिरियां इहो ॿुधायो त मुंहिंजे ॻोठ ते जेको पहिरियां हमिलो थियो ऐं मुंहिंजा 2 माण्हू क़तलु थिया, हुनजो हिसाब किताब केरु ॾींदो? अकबर खान असां त हिते पुराणियूं सभु दुश्मनियूं ख़तमु करणु आया आहियूं। पाण में असां अहद कयो आहे त हाणे पंहिंजे राज भाग ॻोठ में तर में अमुन ॾिसणु था चाहियूं, अमुन कराइण था चाहियूं, अमुन सां रहणु था चाहियूं। लॻायो तव्हां पंहिंजे हमराहनि जी खून बहा। असां हिते तुंहिंजे तॾे ते ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं तुंहिंजो तॾो बि बख़्शाइण लाइ तयारु आहियूं। हीअ ॻाल्हि कर। सावल खान, जेकॾहिं तव्हां वॾेपण जो मुज़ाहिरो कयो था त मूं बि तव्हांखे सभु कुझु बख़्श कयो। पर ॿीहर तव्हांजे तरफ़ां मूं ते का बि अॻिराई न थी। इहो सभु कुझु मां तव्हां खां लिखत में वठंदुसि। ठीकु आहे अकबर खान, दस्तावेज़ असां को लिखाए वठो। दस्तख़त ॿिन्ही पासनि जा हूंदा ऐं शर्त बि अव्हां जी मर्ज़ी जो हूंदी। सावल खान, मां दस्तावेज़ तयारु कराए सुभाणे राति तव्हां वटि हूंदुसि। विच में भलो साईं रखी हुन ते सयूं कयूं वेंदियूं। असांखे बि इन ॻाल्हि जो इंतज़ारु हूंदो। पर अकबर खान, दस्तावेज़ ते सयूं करण खां पहिरियां छोकिरी असांजे हवाले कंदा। सावल मूं ते भरोसो कयो। छोकिरी मां पाण सां वठी ईंदुसि। पहिरियां छोकिरी तव्हांजे हवाले कबी, उनखां पोइ ई सभु कुझु लिखियल शयुनि ते सयूं कबियूं। सोट जी सोट। हथियार हमराहनि खे वापसि कयो। जी सोट। ठीकु आहे अकबर खान, कयोसीं तो ते इतबार। अचो मूंसां।
अदा दिन न ही जेको कुझु न थिए पियो असां सभिनी जी भलाई में आहे। हाणे दुआ कर ही अमन देर पा साबित थिए। अदा मेहर असांजी त सॼी ज़िंदगी फॾनि फसादनि में गुज़री आहे। हाणे त असांखे सोचणु घुरिजे असां पंहिंजी ईंदड़ नसल लाइ ॼण दोज़ख जी बाहि छॾे था वञूं। अदा दिन मोहम्मद जेकॾहिं न असांजी इहा सोच हुजे हा त पोइ ही क़ौम असांजी हिकु न हुजे हा। अदा असां पंहिंजा दुश्मन पाण आहियूं। असां पाण ई पंहिंजी क़ौम खे बर्बादु करे छॾियो आहे। अदा अदा कहिड़ी बुराई न आहे जो असां में न हुजे। पोइ बि असां मज़हब ऐं क़ौम में पाण खे शुमार था कयूं। शर्म जी ॻाल्हि आहे अदा दिन मोहम्मद, शर्म जी। असां जॾहिं न पंहिंजा अफ़ाल ॾिसंदा आहियूं त असांजा कनि त शर्म खां झुकी वेंदा आहिनि। अकबर ख़ान तव्हां उन्हनि खे एतिरो सभु कुझु बख़्श करे छॾियो। मूंखे इहा ॻाल्हि तव्हांजी सम्झ में कोन आहे। मंसूर खान, मुंहिंजी दुश्मनी चाकर खान सां। हाणे ॻोठ वारनि चाकर खान जी पग धूड़ करे छॾी त पोइ उहे त मुंहिंजा सॼण थिया। मां उन्हनि सां दुश्मनी छो कयां? चाकर ख़ान खे छा कयो अथव? उनजी मूंखे का बि ख़बर कोन्हे। अकबर ख़ान हिकु ॻाल्हि मुंहिंजी तव्हां ॿुधी छॾियो, तव्हां उन्हनि खे बेवकूफ़ करे सघो था पर मूंखे न। मंसूर खान, जंहिं ॻाल्हि में तुंहिंजो मक़सदु हुजे उन बाबति सवाल कर। बाक़ी अजाया सवाल करण जो तुंहिंजो छा मक़सदु आहे? इहा ॻाल्हि मूंखे वणे कान थी। अकबर ख़ान, ॻाल्हि अजायो सवालनि जी न आहे। लॻे थो त मूं ते तव्हांजो भरोसो घटि थी चुको आहे। रस मंसूर खान, बाबे साईं जो तव्हांजे मथां पूरो भरोसो आहे। हाणे तोखे भरोसे ॾियारण जे लाइ मां भले साईं ते त कोन रखंदुसि न। मूं बस कई अकबर ख़ान, तव्हां एतिरो जज़्बात में न अचो। बाक़ी इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जेको सच खे लिकाईंदो आहे न उहो जज़्बात में अची वेंदो आहे। माने काई पोइ न पुॼां। अकबर ख़ान, शहर लाज़मी कंहिं कम सां वञिणो आहे। मानी तव्हांजी कंहिं ॿिए टाइम ते खाईंदासीं। ख़बर नथी पए त ही चाकर खान सां वफ़ादारी निभाए पियो या मूंसां सचाई थो करे। अदा मूं बार बार तव्हां ॾे पंध कया आहिनि ऐं तव्हां आयो त घर में वेहो ई कोन था। तुंहिंजे दिलि जे दर्द खे मां सम्झां थो अदी, मञा थो त तूं तकलीफ़ में आहीं, पर अदी तूं बि त ॼाणी थी त ॻोठ राज भाग में केॾा मसइला थी विया आहिनि। हाणे उन ॻोठ राज भागारनि जे मसइलनि खे छॾे करे मां जेसि ताईं ॿियो कमु कीअं कयां? मूंखे त सुकून ई न ईंदो। पोइ अदा दिलावर सही पियो चए, तव्हां मुंहिंजे मुड़ुस जे हक़ ते धाड़ो हणी ऐं पाण चङा मुड़ुस थी वेही रहिया आहियो। ओ अदी मुंहिंजी भेण, मूं तुंहिंजे हक़ ते को बि धाड़ो न आया। ख़ुदा गवाह आहे, तूं बि ॼाणी थी त जंहिं ॾींहं खां तूं असांजे घर मां परणिजी हुन दर ते वई हुई, अॼु ताईं मूंखे हुन दर जो पाणी ठुक ताईं हराम आहे। अञा बि तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? पोइ अदा चङ मुड़सीअ जी पग पंहिंजे मथां छो रखी अथई? को बि चङो मुड़ुसु नाहे असां मां। असां सभिनी ॻोठ वारनि मिली करे हिकिड़ी कमेटी ठाही आहे त जीअं हे चङा मुड़ुस असांजा मसइला नथा हल करे सघनि त असां पाण में मिली हिकु मुठ थियूं ऐं पंहिंजा मसइला पाण हल कयूं। अदा ॻोठ जे मसइलनि खे हल करण लाइ त चाकर खान वेठो हुयो न, पोइ तव्हांखे इहा कमेटी ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत पई? अॼु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, जंहिं ॻोठ जे राज भाग जी पग जंहिं माण्हू जे मथां हुजे ऐं जंहिंखे चङो करे कुर्सीअ ते विहारियो वियो हुजे, उहो हिकु धारी छोकिरी जी मुस्कुराहट ते निछावर थी वञे, सभु कुझु भुलिजी वञे, सभु कुझु छॾे ॾे, मूंखे ॿुधाए उहो चङो मुड़ुसु थी सघे थो? कंदो के मसइला हल? न को। पर अदा बसि अदी बसि, इन मसइले ते मां कुझु बि ॻाल्हाइणु पसंदि न कंदुसि। बाक़ी तूं पंहिंजूं परेशानियूं ॿुधाए मूंखे, मां पंहिंजे वस खां कोन घटाईंदुसि। भेण आहीं मुंहिंजी, का दुश्मन न आहीं। जेतिरे क़दुरु मूंखां थी सघियो न, मां पंहिंजे जी जान सां तुंहिंजो मसइलो हल कंदुसि। वचन आहे तोसां। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, जे तूं मुंहिंजा मसइला हल नथो करे सघीं न त मां पंहिंजा मसइला पाण हल कंदसि। अदी ओ अदी अब के वंदे चरिए के छा साईं सुरत त नाराज़ थी वई न। सुणा, तूं बि ॼाणी थी त केॾा ॻोठ राज भाग में मसइला लॻा पिया आहिनि। माण्हू जे माण्हू मथां पियो थो मरे, हिक ॿिए सां ॼुंडा पट लॻी पई अथनि। हाणे तूं ॿुधाए त मां क़ौमी मसइलनि खे छॾे करे
अधी जे मसइले जे पोयों लॻी पवां त आख़िर हिन ॻोठ जा मसइला हल केरु कंदो? जेसीं ताईं मां इहे पंहिंजे ॻोठ जा मसइला हल नथो कयां तेसीं ताईं मां निंड नथो करे सघां, न ई मूंखे आराम ई थो, पोइ भले कुझु बि थी पए। इहो त शमशी तारा हाशिम ख़ान, यार हाणे मुंहिंजी ॻाल्हि खे महिरबानी करे दिलि ते न वठिजांइ। ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे अखियुनि सां पियो थो ॾिसी असांजो घर तमामु नंढिड़ो आहे। ऐं जॾहिं खान असां टई ॼणा टंडे मोहम्मद ख़ान मां हिते आया हो, ॾाढी सोढ़ थी वई आहे। हाणे सलाह ॾियां, जेकॾहिं टंडे मोहम्मद ख़ान जो किरायो न अथव त मां उधारा सुधारा वठी किरायो ॾियांव, पर जेकॾहिं तव्हां किथे ॿिए हंधि रहण जो बंदोबस्तु कयो था, बिलो कयो था, त मूंखे कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ु कोन्हे। रूंडा मां इन जी कोशिश में आहियां। मुनासिब जॻह जेकॾहिं मिली वई न, उते वञी रहंदासीं असां, तूं परेशान न थी। यार मामा, जाबर जी जाइ ख़ाली आहे, उते वञी कब्ज़ो करे वेही रहो। दिलशेर सलाह तो सुठी ॾिनी आहे, हुते वञी था कब्ज़ो कयूं। न पुट, हाणे कब्ज़नि जी ॻाल्हि न कर। असीं कब्ज़ा खोर न आहियूं पुट, असीं अमन पसंद माण्हू आहियूं। जेके कब्ज़ा कंदा आहिनि न, उन्हनि खे पंहिंजी इज़तनि जो को बि ख़्यालु न हूंदो आहे। बाबा साईं, जॻह उहो ई ख़ाली पई आहे, जे ख़ाली हूंदी त टही वेंदी, पर जेकॾहिं असां रहियासीं त साफ़ सुथरी त हूंदी न घटि में घटि। बाबा साईं, फ़िलहाल हली असां जॻह ते वियूं था, पोइ जॾहिं ॻोठ वारनि जाबिर ख़ान खे माफ़ु कयो न, पोइ खणी जॻह छॾींदासूं, भला छा आहे। घटि में घटि हिन रूंडे जे मेणनि खां त बची पवंदासीं। जेॾी महिल अच इहा ट्रा लॻाई वेठो आहे मेणनि जी। चवंदा आहिनि त बूढ़े सां बि सलाह कजे, हिन करे सांवल खां सलाह वठणु ज़रूरी आहे। उन खां पोइ कुझु सोचे वठंदासीं। अरे हर सलाह भला ने सांवल खान था करणी आहे छा? माण्हू पंहिंजो पाण में बि सलाह मशवरो कंदो आहे। उन सां इख़्तिलाफ़ पैदा थींदा रूंडा, ऐं हिते वरी नफ़रतूं पैदा थींदियूं। अदा चवंदा आहिनि त कां चवंदा लुड़ ई लुड़ हुजे, ही बि इहो ई थो चाहे त हिते अमुन न हुजे, सिर्फ़ु लुड़ हुजे। सुकून में हिन मुए खे निंड ई न ईंदी आहे। वाड़े तारा गोल तारा, हिन रन खे त ॾींहुं क़यामत ताईं मुंहिंजी शराबत ते यकीन ईंदो ई कोन। वरी 24 कलाक छो न मां मसीह ते बि पियो हुजां। तूं चाहीं तो त तुंहिंजा हथ छोड़े छॾियां, जीअं तूं हितां आसानी सां निकिरी सघीं। हथ जा रसा त मां पाण छोड़ाए सघां थो, पर जेके तुंहिंजी मोहबत जा संगर पियल आहिनि, उहे त हाणे टुटणा ई न आहिनि कोमल। तूं पाण खे मोहब्बत जो कैदी तो सॾाई, पर मुंहिंजी नज़र में तूं मोहब्बत जो कातिल आहे। दिल मुंहिंजो ज़ख़्मी आहे, ऐं पाण खे दारे इश्क ते हाज़िर बि कयो अथमि, ऐं साम्हूं हसीन जलाद बि मौजूदु आहे। पोइ बि क़त्ले मोहब्बत जो मुजरिम मां छो? जेको शख़्स ॿियनि जी मोहब्बत जो एहतराम नाहे कंदो, उहो शख़्स आशिक़ नाहे थी सघंदो। सम्झी वियुसि त तूं हिकु आशिक़ खां उन जी मोहब्बत जो इम्तिहान वठणु थी चाहीं। इहो तुंहिंजो हिकु तरफ़ो फ़ैसिलो आहे। मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ रहम थी सघे थो, पर मोहब्बत न। कातिल जे दिलि में मक़तूल जे लाइ रहम या मोहब्बत जी पहिरीं निशानी हूंदी आहे। मां इन रहम जे बूटे खे पंहिंजे जिगर जो खून प्यारे एतिरो त वॾो कंदुसि जो अॻिते हली इहो रहम जो बूटो मुंहिंजे लाइ मोहब्बत जा गुल झलींदो। तूं मूंखां इहो न पुछंदीअ त हीउ सभु कुझु हूंदे मां हिते हेठि छो सुम्हंदो आहियां? छो त हिते मां सुकून सां रहणु नथो चाहियां। हीउ अज़ाब ऐं भोगनाऊं मुंहिंजे दिलि मां तोखे निकिरणु कोन वेंदियूं, ऐं तोखे बि इहा हसरत रहंदी त मां चाकर ख़ान जी महिमानी चङी तरह करे न सघियुसि। सुठियूं ॻाल्हियूं ज़रूरु कंदो आहीं, पर पंहिंजे दिलि मां इहो ख़्यालु कढे छॾ त हिन दिलि में तुंहिंजे लाइ रहम जी जाइ ते मोहब्बत जनम वठी सघे थी।
तू आशिक जे जुनून खे आज़माई पे तुंहिंजे इन पत्थर दिल खे जेकॾहिं मोम न बणाया त मां बि चाकर खान न आहियां। दिलावर खान चाकर खान मुंहिंजो भेणियो हुए तुंहिंजो सॻो सौटु आहे। असांजा इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर रिश्ते न हुअण जे नाते असां ते इहो फ़र्ज़ु थो थिए त चाकर खान जी ॻोल्हा कयूं। सावल खान जी ॻोल्हा करण खां बहितर त इहो ई आहे त मुंहिंजो टीजो कराए ऐं चाकर खान खे ख़त्मो ॾियारे छॾ। तव्हां त इहो ई पिया चाहियो न त सौटु चाकर खान तव्हांजे रस्ते तां हटी वञे ऐं जीअं हूंदी जाइ वलारनि में तव्हांखे आसानी थिए। दिलावर खान मां एॾो कमज़ोर न आहियां, न को कमज़ोर आं जो पंहिंजा मक़सद हासिल करण जे लाइ पंहिंजे रिश्तनि जे तक़दुस खे पैमाल कयां या को उन्हनि खे नुक़सानु रसायां। उन्हनि मां न आहियां मां। तव्हां जी ॻाल्हि ॿुधा, इहा चंग मोती जी पग तोखे पंहिंजे मथे ते रखण ते कहिड़ो मक़सदु आहे? दिलावर इहा वक़्त जी ज़रूरत हुई न, हिन ॻोठ में अमन बहाल करण जे लाइ इहो सभु कुझु करणु ज़रूरी हो। तव्हांजो वॾो दुश्मन पासीरो थी वियो आहे, उनजी ॻोल्हा करण बजाए तव्हांखे ख़ुशि थियणु खपे। जेको कमु तव्हांखे करिणो हुयो न उहो तव्हांजो दुश्मन करे चुको आहे। दिलावर खान पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा चाकर खान सां के बि इख़्तिलाफ़ न हुआ, पर जेकॾहिं के इख़्तिलाफ़ हुया बि त असां पाण में मिट हूं अज़ीज़ हूं, इहो असांजो पंहिंजो मसइलो हो, उहो पाण में असां निबेरे सघूं पिया। पर मां कॾहिं बि न चाहींदुसि त को ॿाहिरियों धारियो अची असांजे ॻोठ जे कंहिं फ़र्द में हथु विझे ऐं असां वेही ॾिसूं, इहो हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। जेकॾहिं तव्हांखे सौट सां एॾी हमदर्दी आहे न त पोइ अकबर खान जी ॻिची में वञी हथु विझो। सौट जो कातिल अकबर खान ई आहे। ईअं बि कंदुसि, ॾेखारींदोसांसि सोटे जी रांदि। पर सभ खां पहिरियों तव्हां वञी अकबर खान सां मिलो। जेकॾहिं तव्हां सां सुरताल करे थो ऐं ॻाल्हियुनि में अचे थो त ठीकु आहे, ऐं जेकॾहिं तव्हां खां ॻाल्हियुनि में ज़ोर थो थी वञे, ॾाढो थो थिए, त पोइ अकबर खान ॻिचीअ जो हथु मां विधो मां। हैदर, अकबर खान जेकर छोकिरी वापसि करे थो न त पोइ पक सम्झाए सावल खान हुनजो निकाह सिकूं सां कराए छॾींदी। न वारस, सौट ईअं कॾहिं बि कोन कंदो ऐं हुनखे ख़बर आहे त सोणी मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो मसइलो बणिजी चुकी आहे। तुंहिंजी इज़त ऐं गैरत खे सावल खान ॻोठ जे अमन जे मथां कुर्बान करे छॾींदी। वर्ष मां हरगिज़ ईअं करणु कोन ॾींदुसि ऐं सौट जो मूंसां वाइदो थियलु आहे त जेकॾहिं सोणी जो निकाह थियो त मूंसां थींदो। हैदर, तोसां वाइदो तुंहिंजे सौट सावल कयो हो, हाणे हू सावल न पर सावल खान बणिजी चुको आहे, सम्झी न। उन्हनि जा फ़ैसिला हिकु फ़र्द ऐं पंहिंजे ख़ानदान जे लाइ न हूंदा, पर हू पूरे ॻोठ जे मुफ़ाद खे साम्हूं रखे पोइ फ़ैसिला कंदो। अहिड़ी हालत में छा सोणी जो निकाह तोसां थी सघे थो? जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं सौट बणिजी बीहंदो त मां हथ ॿधी अर्ज़ु कंदोमांसि त मुंहिंजी इज़त खे पायमाल न कजांइ। जेकॾहिं उहो रईस बणिजी बीहंदो त मां इंसाफ़ जे लाइ अर्ज़ु कंदोमांसि, ऐं जेकॾहिं उहो इंसाफ़ नथो करे त हिन पूरे ॻोठ में सावल खान जे ख़िलाफ़ु बग़ावत जो ऐलान कंदुसि। तोखे पक आहे त सुहिणी राति ताईं वापसि मोटी ईंदी? अमां अकबर खान वाइदो कयो आहे, पर अकबर खान पूरे ॻोठ खे ॾिठो, तुंहिंजूं वायूं ई बादाल थी वयूं। इहो ॻोठ त पहिरियां चाकर खान वारनि सां बि त गॾु हो न बाबा, चाकर खान सां ॻोठ जा माण्हू गॾु न हुया, पर चाकर खान जा ख़रीदिल कुझु नौकर गॾु हुया। पर सावल खान सां हिन ॻोठ जा मर्द ऐं मुजाहिद हुया। इहा ख़बर त अकबर खान खे बि पहुची वई हूंदी त पहिरियां टकर चाकर खान ऐं हुनजे ख़रीदी ग़ुलामनि सां हुई, पर हाणे सावल खान ऐं ॻोठाणनि सां आहे। उनजे करे मां अकबर खान वञी कुझु नरमी ॾेखारी। ख़ुदा कंदो त इहो मसइलो बि अमन सां हल थी वेंदो। उन खां पोइ तूं छा थो सम्झे पुट त सुहिणीअ जो रिश्तो तोखे ॾिनो वेंदो? हा मां, मूंखे रुपए जो रुपयो पक आहे त सावल खान नाइंसाफ़ी थियणु न ॾींदो। जे इहा ॻाल्हि आहे त वञी सावल खान सां मिल ऐं उन्हनि खे अर्ज़ु कर त असांजी न्याणी खे असांजे घर में अचणु ॾियनि। पुट, तुंहिंजी भेण खे हुननि उते क़ैद करे छॾियो आहे, असांजे घर अचण जी इजाज़त बि नथा ॾियनि। हू हथ जोड़े सावल वारनि खे वञी अर्ज़ु कर त असांजी न्याणीअ तां पाबंदी वताइनि। आशू खान पहिरियां त तूं हितां ॾाढो खणी वियो आहीं, वरी साॻियो ॻोठ मोटी आयो आहीं। भला हाणे छा फ़ैसिलो कयोसीं? हिते रहंदे या वरी हलियो वेंदे? अदा मेहर, हुन जे सुरनि जे करे हितां लॾो खणी वियासीं। हुन ई असांजे विच में रोज़ रोज़ झगड़ो थींदो हो।
ऐं पोइ मूं महसूसु कयो त असांजे धीड़नि जे करे अधीअ जो घर बर्बादु थींदो, इन करे हितां लॾो खयो हलियो हुयुसि। पर यार मेर ॻोठ ॻोठ हूंदो आहे, हुते त सुकून ई कोन पियो अचे, बसि इन करे वापसि आयुसि। हा यार हाशिम, जिते न माण्हू जो नंढपिणु गुज़रंदो आहे त दिलि चवंदी आहे त असांजी जेका पौढ़ाइप आहे न उहा बि उते ई गुज़रे। चओ त न पौढ़ाइप वारी उमिरि में नंढपिण जूं यादूं यार अक्सर ईंदियूं। हा यार मेहर, असांजो नंढपिण त अमन मुहबत ऐं भाईचारो यारो, ऐं नंढे हूंदे वॾनि जे कच्छ में वेही बाह ते वेही प्यार ऐं मुहबत जूं पचारूं थींदियूं हुयूं। ऐं अॼु जो दौरु यार रब पंहिंजी पनाह में रखे, ॿार अञा अंज में निकिरे ई कोन थो त चए त मोबाइल वठी ॾियो। यार हाशिम, ही जेका न तरक़ी थी आहे इन असांजे अदब, कल्चर, तारीख़ हर शइ जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। बसि अदा आहे नसां नथी जो दौरु, रुॻो आहे हिर्थ हौल हवस, बसि मालिक साईं पंहिंजी पनाह ॾे। ख़ुदा कंदो त छोकिरी सुभाणे न ॿेड़ी मोटी ईंदी। चई त मां तोखे 50 रुपया वारे स्टांप ते लिखी ॾियां त छोकिरी ईंदी ईंदी ईंदी, बसि न। अदा हाशिम 2-3 दफ़ा सुहिणी जो रिश्तो मूंखां घुरियो अथई शेरल लाइ। शेरल लाइ घुरियो आहे, शेरल जे लाइ घुरियो आहे, शेरल को मथो लथो। अच्छा ये शेरल खे ॾियूं जय कने नानीअ मुहांडे पहिरीं छोरीअ खे अचणो त ॾे। यार बाबा खेरनि सां आदि अची वेंदी ऐं इहो रिश्तो उते सही आहे, पंहिंजा न उते वधी ख़ुशि रहंदी। बाबा पहिरीं छोकिरीअ खे त अचणो त ॾियो न, पोइ सोचींदासीं त छोकिरीअ जो किथे रिश्तो करे। ऐं जॾहिं छोकिरी ईंदी त पोइ सावल ख़ान सां मीटिंग करे हुनजो फ़ैसिलो पुछंदासीं त बाबा आख़िरकार तूं चङा मुड़ुसि वारो फ़ैसिलो करीं कहिड़ो थो। छो बाबा फ़ैसिलो त इहो ई थियल हो न त छोरीअ सां वरी वेही संग चिटीअ में त सावल वारनि खे इहा छोरी फासाइणी। हाणे जेकॾहिं सावल पंहिंजे फ़ैसिले ते स्टैंड पए माना बीहे थो त पोइ बाबा छोकिरी त हुननि खे ॾियणी पवंदी। अॻियूं ॻाल्हियूं सभु ख़तमु, जॾहिं उहो रेस ई न आहे रहियो त पोइ हुनजा फ़ैसिला छाजा? यार बाबा चाकर खान जो को बि फ़ैसिलो न आहे मञणो, न ई हुन ते अमल करिणो आहे। इहो छुटल कारतूस अथई। अरे बाबा इहो त पुराणी ॻाल्हि आहे न बाबा, बंदालनि खां वठी जेको बि चङो मुड़ुसु थींदो आहे न पहिरीं त बाबा हू पंहिंजे मफ़ाद में सोचींदो आहे, बाक़ी राज वारा ईअं ई हूंदा आहिनि जीअं कुत ख़ल्क़, उनजी ॻाल्हि अॾ बि कान टपंदी आहे। यार बाबा सावल खान उन्हनि मंझां न आहे। हाणे असांजे लाइ सावल खान सोन जूं देगियूं विराईंदो ऐं असां गंढड़ियूं ॿधी घर खणी हलंदासीं। लानत ई गोड़ ॾेई। यार बाबा लानत खां सवाइ कॾहिं दुआ बि ॾींदो कर। अरे दुआ जहिड़ो मूं सुम्हंदो हुजे त दुआ क्या ऐं ही लानत ठहियल लानत रहंदो सां कोई छा कंदो ऐं ही लोड छेंड खे जंहिं वक़्त में ॼावंदो। दिलार खान चाकर खान जिंदा है ऐं हू अकबर खान जी कैद में आहे। तोखे पक आहे छा अकबर खान सौट खे मारियो न आहे? चाकर खान को आम माण्हू न आहे जंहिंखे अकबर खान मारे ऐं खद खणी हुन में तपन करे छॾे। अकबर खान खूब ॼाणे थो त चाकर खान जो खून हुनखे एतिरो त महांगो पवंदो जो हुन में खून बहा भरण जी सबब न रहंदी। पोइ तूं ई खणी ॿुधा अहिड़े शख़्स खे हू जल्दी छो मारींदो? मंसूर खान, सौट चाकर खे अकबर खान जी कैद मां छॾाइण लाइ मूंखे तव्हांजी मदद खपे। तव्हां जेका बि मूंखां मदद घुरंदो मां उहा करण लाइ तयारु आहियां, पर हुन खां पहिरियां हिकु सलाह ॾींदुसि। कहिड़ी सलाह ॾींदे? ॻाल्हि कर। मां चवां थो त तूं हींअर ई अकबर खान ॾे निकिरी वई ऐं अकबर खान खे फ़ैसिले में आणण जी कोशिशि कयो त जीअं हू ॻाल्हियुनि ज़रिए चाकर खान खे आज़ादु करे। जेकॾहिं हू ॻाल्हियुनि लाइ नथो मञे ऐं ॻाल्हियुनि खां इनकार थो करे त पोइ ज़ोर आज़माई बि कंदा। ठीकु आहे मंसूर खान, मां हींअर ई अकबर खान खां निकिरां थो। मां पूरी कोशिशि कंदुसि मंसूर खान, ॻाल्हियुनि ज़रिए ई सौट खे हुतां आज़ादु करायां। जेकॾहिं अकबर खान ॻाल्हियुनि में नथो अचे न त पोइ ॾींदासीं बारूद खे बाहि। जेको बि ताक़तवर हूंदो उहो ई ज़िंदा रहंदो।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।